मीराबाई जी जॾहिं शादी थी त मीराबाई जॾहिं पहिरियों बार पंहिंजे ससुराल वई, खूब स्वागत थियो। ऐं जेकी उन्हनि जी शायदि निणान, जेको मूंखे यादि थो अचे, या कोई नंढी उन्हनि खां उमिरि में न्याणी हुई उन ससुराल पासे जी, उन जेॾी महिल स्वागत कयो मीराबाईअ जो, त मीराबाई खे उन चयो कि मुंहिंजे लाइ तव्हां छा वठी आया आहियो? भाई मुंहिंजी भाभी घर आई आहे, पहिरियों बार मां हुनजो स्वागत करे रही आहियां, त तव्हां मुंहिंजे लाइ छा वठी आया आहियो? तव्हां बि हिकिड़ी राजकुमारी राजा जे घर मां आया आहियो, असां बि हिते राजा जे परिवार जा आहियूं, राजकुमारी आहियां मां बि, त हिकिड़ी राजकुमारी ॿी राजकुमारी जे लाइ छा वठी आई आहे, छा खणी आई आहे? उन प्रेम जी भाषा में पुछियो। त मीराबाई चयो, हा हा पुट, मां तुंहिंजे लाइ वठी आई आहियां। चई अच्छा, चई ॾिसी वठो, सभिनीनि खां क़ीमती उपहार खपेव मूंखे, छो जो मां राजकुमारी आहियां, मूंखे कंहिं शइ जी कमी न आहे, मूंखे एॾी शइ ॾिजो जेकी ॾिसण सां मूंखे लॻे कि हा हे कोई असली माल ॾिनो आहे, असली कोई वस्तु ॾिनी आहे तव्हां, जेकी मूं वटि न हुजे, अहिड़ो ॾिजो तोहफ़ो। मीराबाई चयो मुस्कुराए करे, चई पक आहे तो वटि उहो कोन्हे, तय आहे तो वटि उहा वस्तु उहा शइ आहे ई कोन, मां तोखे अहिड़ी शइ ॾींदमि जेकी सभिनीनि खां अनमोल खजानो अथई। पंहिंजो थैलो कढियो, मीराबाई उन मां हिकिड़ी तुलसी माला कढी ॾिनी, चओ हरे राम, ऐं उनजे गले में पाती। चयो हा हे तुंहिंजे लाइ मां उपहार आंदो में। उनखे ॾाढो गुस्सो आयो, चई हे छा, तूं त मुंहिंजो अपमान थी करे, मां तव्हांखे चयो न कि मूंखे कोई क़ीमती उपहार खपे, छा लकड़ी तव्हां मूंखे पाती आहे, लकड़ीअ जी माला, हे कोई क़ीमती आहे? हे छा जो मूंखे लॻो हलो ॿियो कुझु न त तव्हां गहनो ॾींदव, घटि में घटि सोन चांदी, कुझु हीरा मोतियुनि जो ठहियल जेको हूंदो उहो ई ॾींदव, त मां उन में बि ख़ुशि थी वञा कि हल कुझु त खणी आई। पर हे छा, तुलसी माला लकड़ीअ जी, वो बि सस्ती, घणे जी हूंदी भाई, 20, 25, 50 रुपए जी, हेॾी सस्ती, ऐं चओ था कि अनमोल खजानो तोखे ॾियां थी। कीअं थियो अनमोल खजानो? मीराबाई हिकिड़ी अहिड़ी पंक्ति चई, वो चुप थी वई। मीराबाई चयो, जेॾी महिल तूं गुज़ारे वेंदीअ न, प्राण निकिरी वेंदा, सभु क़ीमती गहना तुंहिंजे घर वारा लाहे रखंदे, हे तुलसी माला ई पातल हूंदे, जे अगरि गले में न बि पातल हूंदे न, काथों बि आणे करे ओॾी महिल पाईंदे। चओ हरे राम, छो जो ख़बर आहे कि केतिरो बि क़ीमती गहनो हुजे मथे त हलंदो कोन, सभु लाहे छॾींदे सभु, पर तुलसी माला कोई न लाहींदे। छो जो ख़बर आहे उनजो प्रताप तोखे हिते बि मिलंदो, लाभ मथे बि मिलंदो। इहो क़ीमती पाए न भाई हीरो, ये तैयारी करना। वो समझी वही ओडी मल, चओ हरे राम कि बराबर सच त चए थी। तो भक्त जाॾे बि वेंदा आहिनि, भक्ति जो प्रचार कंदा आहिनि। मीराबाई पोइ सभिनीनि खे भक्ति सां जोड़न लगी, कथा कीर्तन सां जोड़न लगी, भगवान कृष्ण सां जोड़न लगी भाई। चओ हरे राम। श्री कृष्ण